अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। परेशान पिया नज़र अचो काफ़ी। एमफिल जे थीसिस जे बारे में रिसर्च करे रहियो आहियां। ॾाढो मुश्किल टॉपिक आहे ऐं हूं बि मां कॾहिं एतिरो कमु नाहे कयो। कहिड़े मौज़ूअ ते पिया कयो? असल में इंसानी दिमाग़ जे बारे में आहे त ही तमामु ॾुखियो टॉपिक आहे। मां सोची रहियो आहियां त हिन जे बारे में कुझु नयो लिखां। ख़ैर, कुझु मिलियो आहे या न? बसि लॻो पियो आहियां, रिज़ल्ट निकिरी ईंदो 2-4 ॾींहंनि में। थोरी ब्रेक वठो। एतिरो स्ट्रेस रहंदव एतिरनि किताबनि में, त थोरी ब्रेक कंदा रहंदव त इंशाअल्लाह अज़्ज़ वजल सुठी मदद मिलंदव। फज़ल भाऊ, जी जुनेद भाई। फज़ल भाऊ, चांहि ऐं बिस्किट ते खणी अचो। ऐं ॿियो? 2 कप खणी अचिजो। थैंक यू। बगदाद भाई, अचो चांहि पियो। अवां पियो। तव्हांजे लाइ बि घुराई आहे। हलो, बहितर आहे। अवां जी बि ब्रेक थी वेंदी थोरी। छा पियो थिए? किथे पहुतव? थोरी ब्रेक बि ज़रूरी आहे, हा न? जी बसि तव्हां चयो त ब्रेक वठी वरिती। वठो, अवां बि वठो चांहि। अवां छा ॾिठो ह्यूमन माइंड ऐं ब्रेन जे बारे में? छा था सम्झो? अवां जी छा राय आहे इन बारे में? ॾिसो बगदाद भाई, मां इन बारे में तव्हांखे थोरी तफ़सील सां ॿुधाइणु चाहींदुसि। दिमाग़ हिकु इंतिहाई पेचीदा ऑर्गन जो नालो आहे। इंसानी दिमाग़ 1000 खरब बाइट्स इंफॉर्मेशन खे महफ़ूज़ करे सघे थो, जंहिंजे मुक़ाबले में अॼुकल्ह हिननि कंप्यूटर जी मेमोरी का वैल्यू नथी रखे। ऐं न्यूरो साइंसदाननि जे मुताबिक़ इंसानी दिमाग़ जी ताक़त इन खां 10 भेरा वधीक आहे। अवां जी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजे दिमाग़ में हिकु ॻाल्हि अचे पई। हिकु शख़्सियत आहे, ग्रेटेस्ट माइंड जी ॻाल्हि हली रही आहे। माइंड जी ॻाल्हि हली रही आहे, दिमाग़ जी ॻाल्हि हली रही आहे। ज़हानत ते अवां रिसर्च करे रहिया आहियो। ज़हानत आहे ज़हीन माण्हुनि सां। ज़हीन माण्हुनि में हिकु शख़्सियत आहे तमामु वॾी। उन्हनि जूं मुंहिंजे ज़हन में ॻाल्हियूं अची रहियूं आहिनि। मूं जेको पढ़ियो आहे उन्हनि जे बारे में, त 8 सालनि जा हुआ ऐं 8 सालनि जी उमिरि में ई उन्हनि अरबीअ में हिकु किताबु लिखियो ऐं अरबी ग्रामर ते। ऐं अजीब ॻाल्हि हीअ आहे त अरबी संदन मादरी ॿोली बि न हुई। बगदाद भाई, तव्हां मज़ाक छो था करियो? तव्हांखे ख़बर आहे त मां पहिरियां ई एतिरो परेशान आहियां ऐं तव्हां मज़ाक पिया था कयो। मां मज़ाक नथो कयां, मां सही थो ॿुधायां अव्हां खे। उन्हनि वाक़ई 8 सालनि जी उमिरि में अरबी ग्रामर ते किताबु लिखियो हो। यकीन करियो, इन्हनि जे इंतिकाल खे 100 सालनि खां मथे थी वियो आहे ऐं अॼु बि माण्हू उन्हनि ते रिसर्च करे रहिया आहिनि, PhDs करे रहिया आहिनि। मूंखे ख़बर नाहे त अव्हां जी नज़र मां गुज़रियो आहे या न उन्हनि जे बारे में। तव्हां नालो ॿुधायो मूंखे हिननि जो। बिस्किट त खाओ, खाईंदा हलो गॾोगॾु, कुझु खाईंदा बि रहो। लॻे थो अव्हां तमामु घणो टेंशन वरितो आहे। मतिलबु त जंहिं उमिरि में ॿारनि खे खेॾण खां ई फ़ुर्सत नथी मिले, उन उमिरि में उन्हनि किताबु लिखी वरिती ऐं उहा बि अरबी में, त मतिलबु कुझु न कुझु त हूंदो न। घणो कुझु आहे, सिर्फ़ु कुझु न कुझु न आहे, घणो कुझु आहे। असल में उन्हनि तमामु घणनि मौज़ूअनि ते किताब लिखिया आहिनि। जीअं असां वटि वॾनि वॾनि साइंसदाननि जे बारे में चयो वेंदो आहे त हू बायोलॉजी जो साइंसदान आहे, कोई ज़ूलॉजिस्ट आहे, कोई फिज़िक्स जो साइंसदान आहे। इन्हनि वैरायटी ऑफ टॉपिक्स ते किताब लिखिया आहिनि। अवां चओ 40, 50, 60 मौज़ूअनि ते किताब साईं जे लिखिया हूंदा। ऐं काई नंढी शख़्सियत न आहिनि। फिज़िक्स ते ऐं बायोलॉजी ते ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेके किताब लिखिया अथऊं, मां इनशाअल्लाह अव्हां खे रिकमेंड कयां थो त अव्हां खे व्हाट्सएप बि करे छॾियां थो। इनशाअल्लाह अव्हां ॾिसी वठिजो। अच्छा, ख़ासि ॻाल्हि उन्हनि जी हीअ आहे त हू दीनदार बि हुआ। दीनी किताब बि तमामु घणा लिखिया अथऊं। तमामु वॾा मुफ़्ती बि हुआ ऐं गॾोगॾु इन्हनि तमामु टॉपिक्स खे बि उन्हनि कवर कयो आहे ऐं हू गिफ्टेड पर्सनैलिटी हुआ। बगदाद भाई, तव्हां मुंहिंजे तजसुस में इज़ाफ़ो ई था कंदा वञो ऐं तव्हांखे ख़बर न आहे त मां केतिरो बेचैन थींदो थो वञा उन्हनि जो नालो ॼाणण जे लाइ। जी जी, ॿुधायां थो। अव्हां चांहि त पियो, टेंशन न वठो। उन्हनि जो नालो आहे इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह। इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि ताला अलैह, जंहिंखे असीं आला हज़रत बि चवंदा आहियूं। इन्हनि जे बारे में मां किथे ॿुधो आहे। किथे ॿुधो हुयो?
लाइब्रेरी में कंहिं किताब में उन्हनि जो नालो पढ़ियो हो या कंहिं ॿुधायो हो उन्हनि जे बारे में? उन्हनि जे बारे में माण्हू तमामु घणी रिसर्च कई आहे, PhDs कयूं आहिनि। उन्हनि जो हिकु तमामु वॾो किताबु आहे जंहिंजो नालो आहे फतावा रज़विया। उन में फतवा आहिनि, माण्हुनि उन्हनि खां सवाल कया आहिनि ऐं उन्हनि जवाब ॾिना आहिनि। उन जा सिर्फ़ु 22,000 सफ़ा यानी पना आहिनि, 30 जिल्द आहिनि। ऐं चवंदा आहिनि न त अलाह पाक जी तरफ़ां जॾहिं गिफ्ट मिलंदी आहे त पोइ असांजा अकुल कमु न आहिनि कंदा। मां ज़रूरु इन्हनि खे पंहिंजे मज़मून में शामिलु कंदुसि ऐं इन्हनि जे बारे में तफ़सील सां लिखंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी मुश्किल खे आसान कयो। अल्लाह पाक तव्हांखे हिन जो अजर ॾिए। हलो, अव्हां पंहिंजो कमु बि जारी रखो।